इमाम मोहम्मद आलिम नुनारी जी रिपोर्ट मुताबिक 9 महीना अॻु दहशतगर्दनि हथां शहीद थी वियल नौजवान हाफ़िज़ मौज़म जे वारसनि मथां साॻे दहशतगर्दनि जी का संदसि दुकाननि ते भॼ ऐं ॿियनि ॼणनि खे सख़्तु ज़ख़्मी करे वरितो। जंग में शहीद थी वियल जो भाउ मुमताज़ अली ऐं चाचो साईंदाद सीरियस हालत में ॻणितीअ जोगी हालत में लाड़काणे रवाना। मुतासिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ए सेक्शन थाणे जी पुलिस देर सां पहुती, लेकिन पुलिस ॾोह हाणे साबित बणियल आहे। असांखे मुसलसल हरासा कयो पिए वियो। पुलिस खे इतलाह ॾियण बावजूदि पुलिस तहफ़ुज़ फ़राहम न कयो आहे। असांखे ख़दशो आहे त किथे वॾो नुक़सानु न थिए। असां मथां दहशतगर्दी करे पहिरियां बि हमिलो कयो वियो, जंहिं में हाफ़िज़ मौज़म शहीद थी वियो हो। हाणे ॿीहर दहशतगर्दी करे असां मथां वार कयो वियो आहे। ख़ुदा आला इख़्तियारनि खां घुर कयूं था त असां सां ज़ुल्म आहे। दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे।